बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर। मूंखे स्टूडियो में जॉइन कंदा सीनियर तजनिगार गुलाम नबी मोराई साहब भलीकार। बिस्मिल्लाह। मोराई साहब, DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी अॼु ॿीहर प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। 3.5 कलाक ताईं प्रेस कॉन्फ्रेंस इहा जारी रही। चयो त अफ़गानिस्तान पूरी दुनिया में जेको आहे दहशतगर्दनि जी आमाशगाह बणिजी चुको आहे। असांजी मईशत अफ़गानिस्तान ते नथी भाड़े ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ु जंग जेको आहे असां मुतहिद थी विढ़ंदासीं। सॼी क़ौम असां सां गॾु आहे। इन में तो को शक कोन्हे कि जॾहिं मुल्क जे मथां जॾहिं बि चयो क़ौम खे गॾु रहणो आहे, जी हा। हिकिड़ी प्री रिक्विज़िट ॻाल्हि आहे। पर ॻाल्हि इहा आहे त नुक़सानु कहिड़ो पियो थिए, इकनॉमिकल नुक़सानु इहो पियो थिए जो केलो 4-5 हज़ार रुपया मण हो, छो त एक्सपोर्ट थींदो हो अफ़गानिस्तान ॾे। मूं ॾिठो पिए त हिकिड़ी क्लिप आई त पटाटा 8,000 रुपया ॿोरी, उहो हाणे 1400 रुपया ॿोरी आहे। सो उहो बि एक्सपोर्ट थींदो हो अफ़गानिस्तान में। या मौजूदा सूरत हाल आहे त जंगनि सां नुक़सानु थींदो आहे। जी हा। इहो ॿिन्ही मुल्कनि खे सम्झणु खपे। हुते बि शयूं महांगियूं थी वियूं हूंदियूं अफ़गानिस्तान में। सो पाड़ेसिरनि सां जेके असांजे लाइ बि लाज़िम आहे त अफ़गानिस्तान जे बि लाज़िम आहे, ॿिन्ही जे लाइ त उन्हनि खे हिक ॿिए सां तालुकात बहितर रखनि पंहिंजे इक़्तिसादी हालतुनि जे मफ़ाद में ऐं पंहिंजे मुल्कनि जे मफ़ाद में। ॿिन्ही खे सूट कोन थो करे त कन्फ्रंटेशन कनि। हाणे रही ॻाल्हि आहे त मां इहो चवणु त भई अफ़गानिस्तान थो करे त भली उहो त ग़लति आहे, बिल्कुलु ग़लति आहे। जी हा। पर तव्हां जूं पॉलिसीज़ हिकिड़ियूं हुजणु खपनि। अफ़गानिस्तान ॾिसो, ममलिकत ख़ुदा दादे पाकिस्तान जी पॉलिसीज़ ॾाढियूं फिरंदियूं रहियूं आहिनि। हिकिड़े चयो त अफ़गानिस्तान मां रशियन जो कंट्रोल आहे, सो कढाई अमेरिका जे चवण ते ट्रपड़ ॿधायासीं। हाणे वरी असां लॻा पिया आहियूं त अफ़गानिस्तान थो इहो करे। पर ॻाल्हि इहा आहे त मुस्तक़िल मिज़ाजी त हुजे न हालतुनि में। जी हा। माण्हू पीड़िजी वियो आहे, इक़्तिसादी हालतूं ख़राबु आहिनि, गुरबत वधंदी थी वञे। असांखे उन पासे बि ध्यानु ॾियणो खपे। असांजो सॼो फोकस अफ़गानिस्तान ऐं दहशतगर्दी आहे, ऐं उहो कमु फ़ौज जो आहे, भली फ़ौज करे। पर बाक़ी सूरत हाल या बाक़ी खाता त हलनि न। तंहिंजे करे मां सम्झां थो त पॉलिसीज़ खे बि नज़र में रखणु खपे। बाक़ी हाणे ज़ाहिर आहे त पाकिस्तान जे मथां केरु बि हमिलो कंदो त मूं त तव्हां ऐं असां बि सिपाही आहियूं, पोइ विढ़ंदासीं। जी हा, बिल्कुलु। पर सभु इन प्रेस कॉन्फ्रेंस में हिकिड़ी ॿी ॻाल्हि भाई जेका इनवर्टर्स कॉमा में हींअर सोशल मीडिया ते बि वायरल थिए पई त DGISPR इहो बि बयानु ॾिनो त माज़ीअ जे वज़ीर आज़म उन वक़्त जे आर्मी चीफ खे पंहिंजो पीउ करार ॾिनो हो ऐं असां सॼी क़ौम खे ॿुधाइणु चाहियूं था त हिन क़ौम जो जेको पीउ आहे उहो हिकिड़ो ई आहे, क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना। ऐं न अञा ॿी ॻाल्हि विसरी वई त मादर वतन, मादर मिलत बि फातिमा, जी हा। उनजी भेण। जी हा, बिल्कुलु ईअं न, ईअं ई बिल्कुलु। फातिमा जिन्ना उहो मादर मिलत हुई, उहो फादर मिलत हो। फादर मिलत ईअं बिल्कुलु। बाबा क़ौम ऐं अमड़ क़ौम जी। ॿिन्ही सां असां छा कयो? जॾहिं बीमार थियो थोरो त लियाकत अली ख़ान वज़ीर अज़म बाबा क़ौम खे छिके वञी ज़ियारत में विहारियो। जी हा। न त को इंग्लैंड मोकिले दमे जो इलाज मरीज़ हो, कराए। साह जो मरीज़ हो। हा, उनखे TB जो मर्ज़ हो चवनि था। जी हा। वॉटेवर उनजो इलाज त कराइजे, उनखे मोकिले ज़ियारत त मरे। यानी हिकिड़े किताब में इहो लिखियलु आहे त जॾहिं लियाकत अली ख़ान मिलणु वियो त क़ाइद आज़म हुन सां मिलण लाइ तयारु न हो। फातिमा जिन्ना वियसि त भई आयो आहे मिल, चई ॾिसण आयो त मां घणा ॾींहं जहिड़ो आहियां। अच्छा। हा, उहो ॾिसण आयो आहे, इहो मूंसां मिलण न आयो, मूंसां ॾिसण। उनखां पोइ तव्हांखे ख़बर ई कान्हे का तारीख़ असांजी छा आहे। यानी असां जॾहिं बि कंहिं शइ जो ज़िक्र कयूं था तारीख़ जे पस मंज़र में वञूं न। हुनखे उतां जॾहिं सख़्तु बीमारी हालत में कराची आंदो वियो त एयरपोर्ट तां गाॾी हलंदे जहाज़ पंहिंजे गाॾी जे एम्बुलेंस आंदी वई, उन एम्बुलेंस जो तेल खुटी पियो बंदर रोड ते। हिन बीमार माण्हू जे बीमार माण्हूअ जे मथां जेके मखियूं सेकलियूं पई फातिमा जिन्ना ऐं ॿियो कहिड़ो उन वक़्त जो लीडर हो सर हिदायतुल्लाह, उनजी ज़ाल या उनजी भेण। चवण जो मक़सदु आहे त छा माण्हू तारीख़ कोन था पढ़नि? जी हा। असां उन बाबा सां छा कयो, उन अमड़ सां छा कयो? उन अमड़ खे त बाक़ाइदा गदार करार ॾिनो अयूब ख़ान। जी हा, बिल्कुलु। ऐं चवनि था त इहो बाइदो हुनखे माराए वियो चवनि। सो मां इहो थो चवां त काश असांजी तारीख़ रोशन ख़्याल हुजे या रोशन हुजे हा त पोइ इहे सभु ॻाल्हियूं ॿुधणु असांखे ॾाढियूं आसानु थियनि हा। पर जंहिं तारीख़ पढ़ी आहे, जंहिं मुतालियो कयो आहे, उनखे त ख़बर आहे न त असां उन्हनि सां कहिड़ी जुट कई। सो माना असां वटि मीनिंगलेस हुजणु खपे न। असां बाक़ी बाबा वीचारी जी फोटू हयूं वेठा आहियूं, बाक़ी बाबा जी कहिड़ी ॻाल्हि मञी अथऊं? जी हा, बाबा चए त ईमानदार थिजो,
बाबा चयो त जेको आहे सो मुल्क खे सुधारिजो, बाबे चयो त हिन मुल्क जहिड़ो ॿियो मुल्क ई न आहे। असां छा कयो आहे हिन मुल्क जो हाल? असांजा पाड़ेसरी जेके असांखे जुदा थिया, बंग्लादेश सां अॻिते केतिरो आहे तइलीम में, सिहत में, हर मामले में, इकोनॉमी में। हुनजो टको ऐं असांजे रुपए जी सूरत हाल ॾिसो। ॻाल्हि आहे मुल्कनि खे जेकॾहिं रुॻो असांखे जंगियुनि में विझणो पवणो आहे या जंगियूं करणियूं आहिनि त उहे मुल्क कोन अॻिते हली सघंदा आहिनि, तरक़ी करे सघंदा आहिनि। असांखे हिन ॻाल्हि जो बि अहसासु हुजणु खपे त असां हिन मुल्क खे ॿिनि हिसनि में विराए छॾियो असांजी ग़लति पॉलिसी जे करे, असांजे हुक्मराननि जी ग़लति पॉलिसी जे करे। अॻिते छा था, या त तव्हां उन मां फ़ाइदो मिले हा, यस बांग्लादेश वञे हा, असांजो पाकिस्तान मथे वञे हा, जी हा, तरक़ी कयूं आहे ऐं असां ख़िते में असां टॉप ते हुजूं हा। असां त पोइते हलिया विया आहियूं। माना असांजा जीअं पाकिस्तान ठहियो आहे असांजी पॉलिसीज़ ग़लति आहिनि। असांखे हिन मुल्क जे मफ़ाद, हिन मुल्क जे मफ़ाद में जेके माण्हू पीपल हू मैटर, समझदार, सभिनी खे गॾे विहारे ऐं सभिनी खे इन्वॉल्व कयूं त मुल्क खे ठाहियूं कीअं। जी हा, बिल्कुलु ठीकु आहे मौजूदा इशू आहे, जेकॾहिं कहिड़ो बि फार्मर प्राइम मिनिस्टर या असां उन इशू खे धूड़ में था विझूं। असां उन इशू ते नथा ॻाल्हायूं। उन इशू जे असां चऊं था हिन मुल्क जी फ़ाइदो छा में आहे, हिन मुल्क जो फ़ाइदो थियणु खपे, हिन मुल्क जे माण्हुनि खे फ़ाइदो थियणु खपे, गुरबत घटि थियणु खपे, शयूं सस्तियूं थियणु खपनि, हारियुनि खे मदद मिलणु खपे, उन्हनि खे सही पंहिंजो अघु मिले। असांजो त ज़रूरु, असांजो त मतिलबु इहो आहे, असांजो त मुतालबो इहो आहे, असांजो त असांजे मर्ज़ जो इलाजु इहो आहे। जे न कंहिंजो बि ध्यानु कोन्हे, असांजी फाथा आहियूं अफ़गानिस्तान में या दहशतगर्दी में। जी हा, सो ॻाल्हि आहे त असांखे उहा वहम अहम आहे, उनखे बि मोह ॾियणु खपे, पर हीअ शयूं ॾिसणु खपनि त केॾां पिया वञूं। जी हा, बिल्कुलु। बुरा साहब, पाकिस्तान जे दिफ़ा वारे वज़ीर इसहाक़ डार चीनी हममंसब सां मुलाक़ात कई आहे, गॾियल पधरनामो जारी कयो अथऊं, चयो अथऊं त पंहिंजो अफ़गानिस्तान पंहिंजे दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु साबित क़दमी सां बीहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे असराइतो जेको आहे उहो क़दम खणे उन जे ख़िलाफ़ु ख़ात्मे जे लाइ असांजी मदद करे। हा, गॾियल पधरनामो आहे, ठीकु आहे। चाइना खे बि प्रॉब्लम हूंदो अफ़गानिस्तान सां, उनजी थोरी सरहद मिले थी न, जी हा, पॉसिबली उनखे हुजे। ठीकु आहे, अफ़गानिस्तान खे इन्हनि ॻाल्हियुनि जो नोटिस वठणु खपे। पाड़ेसरी मुल्कनि जे राय जो, पाड़ेसरी मुल्कनि जे सलामतीअ जो जेको आहे सो उनखे बि ज़ामिन थियणु खपे, हुनखे बि ख़्यालु रखणु खपे। सही। पर साहब, गुज़िरियल हफ़्ते हिकिड़ी ख़बर सोशल मीडिया ते हली पई, अख़बारुनि में ज़ाहिर लीडूं थियूं। हुकूमत चयो आहे त आसिफ़ अली ज़रदारी, नवाज़ शरीफ़ ऐं इमरान ख़ान समेत मुल्क जा 5 वॾा गॾिजी विया आहिनि त मसइला सभु हल थी वेंदा। ऐं अहिड़ी तजवीज़ थिए, PTI बि जेको आहे राजपो कयो आहे त भई ठीकु आहे, 3 जा नाला त अची विया आहिनि, बाक़ी 2 नाला ज़ाहिर न थिया, 5 वॾनि जी ॻाल्हि पई। हा, उहो तॾहिं थिए जॾहिं सभिनी जो मक़सदु हिकिड़ो हुजे। जी हा, मक़सदु कहिड़ो आहे? सेल्फलेस, पंहिंजी ज़ात खां अलॻि थी सोचिजे। उहो मक़सदु इहो उहे माण्हू तारीख़ में जीअणु चाहींदा। जी हा, जीअं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे लाइ ऑप्शन हो त हू तारीख़ में ज़िंदा रहे या कॉम्प्रोमाइज़ करे, या कॉम्प्रोमाइज़ करे, या कंप्रोमाइज़ करे। हुन में तारीख़ में रहणु पसंदि कयो जो अॼु ताईं ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे हीरो मञियो थो वञे। हीउ पागल बि मूंखे अहिड़ो थो लॻे, हीउ पागल बि मूंखे अहिड़ो थो लॻे त हू तारीख़ में रहणु थो चाहे। मूंखे मुंहिंजूं हुन सां 2-3 मीटिंग्स आहिनि, हैदराबाद में बि आयो त हू हिकिड़ो तमामु हाईली इंटेलेक्चुअल क़िस्म जो माण्हू, पढ़ियल लिखियल माण्हू। हुकूमत कहिड़ो बि कारो थियुसि या छा कयईं, जेको बि ग़लति फ़ैसिला कयूं पंहिंजी जाइ में, त हिन मौजूदा हालत भुट्टे कोन कया, भुट्टे बि ग़लति फ़ैसिला कया, तंहिं करे लोड़ियईं या तॾहिं हुन इहो सॼो सभु कुझु बर्दाश्त थियो। हिन बि ग़लति फ़ैसिला कया। पर ॻाल्हि आहे त माण्हू हुन सां इन्हनि ॻाल्हियुनि जे बावजूदि जुड़ंदो थो वञे, वधीक जुड़ंदो थो वञे। तव्हांजो सिंध जो नौजवान बि हुन ते हाणे उॾण ते पई वञे। हुकूमत खे, इस्टेब्लिशमेंट खे, सभिनी खे इन्हनि शयुनि खे ॾिसणु खपे त बाबा हीउ जेको असां हुनखे कमज़ोर करण जे बजाए मज़बूत पिया कयूं। जी हा, माण्हुनि में हुननि जूं सिंपथीज़ वधनि पियूं। हा, जेकॾहिं हीअ हुकूमत परफॉर्म करे, हा
माण्हुनि खे रिलीफ मिले। हा जी हाँ ही अहिड़ो कारो मुंहुं न काना जो 200 ॼणा वठी वञनि। ही जेकॾहिं इहो छो मुंहुं न काना त पंहिंजो जेके हुक्मरान आहिनि वञनि था ॿाहिरि, उन्हनि जा 30 ॾींहं अलॻि ऐं वरी 30 ॾींहं अलॻि वठनि ऐं हुते ख़र्च बि एम्बेसीज़ कनि। सो ॻाल्हि आहे त मसइलो त कंहिंजो आहे? पहिरियों मसइलो माशी आहे। माशी माना पैसे जो आहे। जी हाँ पैसे जो, ऐं पैसो सभई उॾाए छॾनि, ग़रीबनि खे मिले थो पछाड़ियो इहो आंगूठो चवंदा आहियूं न सिंधीअ में, जी हाँ आंगूठो। पोइ ग़रीब वीचारो तो आंगूठो चीच चूसे, बसि उहो वटि चूसे। जी हाँ बिल्कुलु। न प्रोग्राम जो ब्रेक जो टाइम थियो नाज़रीन, ॻाल्हि बिल्कुलु जारी आहे। ब्रेक आहे, ब्रेक में जल्दी वापसि अचो, असां रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भली कार मुरारी साहब, PTI 8 फरवरी खां जेको आहे मुल्क में एहतजाज जो ऐलान कयो आहे। सुहेल आफ़रीदी पंजाब मां रैली जी अॻुवाणी कंदो। सुहेल आफ़रीदी जो हींअर 2 ॾींहनि खां पोइ सिंध जो बि दौरो आहे। पोइ सिंध हुकूमत कल्ह ऐलान कयो त असां जेको आहे सरकारी सतह ते उनजी आजियां कंदासीं। पोइ हैदराबाद में अदीबनि सां मुलाक़ात कंदो, मुख़्तलिफ़ बारुनि में उहो ख़िताब कंदो। PTI पंहिंजी सरगर्मी जेको आहे उहो शुरू करे छॾी आहे। यार ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त केसि ताईं हिनखे इजाज़त मिले थी, जी हाँ उहो वॾो क्वेश्चन आहे। जेका हॉस्टिलिटी या हॉस्टाइल जेको रिलेशन्स आहिनि जी हाँ PTI जा ऐं इस्टेब्लिशमेंट जा, इन में मां नथो सम्झां त हुनखे परमिशन आज़ादी ॾिनी वेंदी। अॼु वरी हुननि चयो बि आहे त असांखे बाग़ जनाह में जेको आहे जलसो करण जी इजाज़त बि ॾियो, अॼु परमिशन दरख़्वास्त बि ॾिनी अथऊं। सम्झो था त अञा का नतीजा निकिरंदा या? मां नथो सम्झां। मुंहिंजी असेसमेंट इहा आहे त अहिड़ो लिवरेज या अहिड़ी आज़ादी कान मिलंदी PTI खे मौजूदा हालातुनि में। न मोहबतूं त छॾियो न, नॉर्मल थिए त पोइ ॻाल्हि आहे न, मोहबत त पोइ जी ॻाल्हि आहे न। तूं मां हिक ॿिए सां मिलूं, अञा प्यार जूं ॻाल्हियूं कोन कयूं, पर हिक ॿिए एक्सेप्टेबल कयोसीं। तूं मुंहिंजी महबूबा आहीं, मां तुंहिंजी, भली ॾाढी हुजे, हुनजी मूंखे परवाह न आहे। मिसाल था ॾियूं था, दिलि में न कजे। सो ॻाल्हि आहे त जेकॾहिं असां हिक ॿिए सां मिलियासीं रुॻो त बाग़ में, ऐं तव्हां उहो क़बूलु कयो छोकिरी थी, त पोइ माना त कमु थोरो वधंदो अॻिते, पर उहो अञा लॻे कोन थो। पसंदी वारी सियासत छॾण जो मशवरो ॾिनो आहे ऐं चयो आहे त तव्हां महिरबानी करे अचो ऐं इन सियासत सां कुझु बि न थींदो, ऐं जेकॾहिं इदारनि ते PP ईअं हमिलो करे हा त उनजो पोइ हशर नशर थी वञे। ख़ैर उन में त को शक कोन्हे, जेकॾहिं सिंध मां थियो त सिंध मां थिए हा त वाक़ई थिए, इन में शक कोन्हे। पर ॻाल्हि इहा आहे त एज़ अ पॉलिटिशियन उनखे इहा ॻाल्हि करणु न खपे। माण्हू इन ॻाल्हि खे क़बूल नथा कनि, छो त सियासतदान आहे। ज़ाहिर आहे जेकॾहिं तव्हां ॿिलीअ खे बि वठी बंदि कमरे में बंदि कंदो ऐं हुनखे तव्हां तंग कंदो त ॿिली बि रंबूट हणंदी। त तंहिंजे करे असां सभिनी खे चवंदासीं, इंक्लूडिंग बिलावल भुट्टो ज़रदारी खे, त अहिड़ो माहौल पैदा कयो जंहिं माहौल में इहो टेंशन ख़तमु थिए। मुल्क तव्हां जेको हींअर मौजूदु आहे, सॼो ध्यानु असांजो हिकिड़ी पार्टीअ खे क़ाबू करण में आहे, सॼो ध्यानु असांजो जंग दहशतगर्दनि ते आहे। इहो इकनॉमी न शिफ्ट थिए, आम माण्हू जे भलाई लाइ शिफ्ट थिए। वेनेज़ुएला ते अमेरिका हमिलो कयो, हुन मुल्क जे सदर खे, हुनजी घरवारी खे अगवा करे खणी विया, पोइ हुते कोर्टनि में पेश कयो अथऊं। सॼी दुनिया में जेको आहे ॻणती वारी लहर आहे। हुन खां पोइ अमेरिका जूं मुख़्तलिफ़ धमकियूं आहिनि, पोइ तेल जा मामला। छा था सम्झो त ही हिकिड़े पासे इहे बि ॻाल्हियूं थियनि पियूं त टी महाभारी जंग बि थी सघे थी? अहिड़े हालत ख़राबु आहे। हिकिड़ो पागल माण्हू आहे सदर जेको आहे, हिकिड़ो बीमार माण्हू आहे, ज़हनी तौर ते बीमार माण्हू आहे। इहो ईअं को थींदो आहे छा? आज़ादु मुल्क जे सदर खे हुन जे ज़ाले खे गिरफ़्तार करे केस वरी हलायो न्यूयॉर्क में? जी हा, ईअं थींदो ई कोन्हे। पर बहरहाल हाणे जेकॾहिं ॾाढे लठ खे ॿ मथा वारी ॻाल्हि आहे, ज़हनी बीमार माण्हू इहो कमु करे सघे थो, तंदुरुस्त माण्हू नथो करे सघे। हिकिड़ो वेनेज़ुएला इंडिपेंडेंट हिकिड़ो मुल्क आहे, ऐं उन जे मुल्क जे बादशाह खे वठी माण्हुनि में तव्हां पंहिंजे लाइ नफ़रतूं पैदा था कयो। तव्हां ईअं थोरी मुल्क हलंदा आहिनि। यानी लतीफ़ साईं चए थो, मतो आहीं मछ थुलो थियो थूना हणी, जातो ॾिठी अछ ते पाणी अपुन ॾींहड़ा। तव्हां नौजवाननि खे शायदि मतिलबु सम्झ में न ईंदो, माना मतिलबु ॿुधायां। जी हा, मतो आहीं मछ, पाणी में मगरमच्छ थुलो थियो थूना हणी, जीअं सदर अमेरिका जो हणे पियो। जी हा, जातो ॾिठी अछ, पाणी गर्मियुनि में ॾिसबो आहे न, अछ नज़र ईंदी आहे परे खां।
जातो ॾिठी अछ ते पाणीअ पुना ॾींहं पाणी सुकी वेंदो तूं केॾां वेंदे सही बिल्कुलु पाणी न हूंदो त मगरमच्छ मरंदो न जी हा बिल्कुलु ॻाल्हि आहे त इहो लतीफ़ साईं मुखालफ़त कई हिन शइ जी त बाबा मच्छी माण्हुनि खे न मारियो बिल्कुलु मुरर साहब ईरान में बि ॿ टे जेको आहे उहो बहरान जो शिकार आहे उन खां पोइ महांगाई ख़िलाफ़ 40 शहरनि ताईं जेके मुज़ाहिरा आहिनि पहुची विया आहिनि ऐं 12 खां वधीक माण्हू मारिजी विया आहिनि ईरान अमेरिका ऐं इसराइल ते जेको आहे उहो साज़िश जो इल्ज़ाम हणियो आहे ॻाल्हि इहा ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं बि अमेरिका एॾो ताक़तवर ज़रूरु आहे जंहिं मुल्क में चाहे हुनखे डिस्टेबलाइज़ करे सघे थो पर हाणे हिन में जेको ईरान तकलीफ़ जे दौर मां पियो गुज़रे ईरानी हुकूमत ईरान जे मथां सैंक्शन्स आहिनि ऐं अमेरिका जी नाराज़गी आहे तंहिं हूंदे इकनॉमिक कंडीशन उन ॾाढी ख़राबु आहे तमामु घणी ख़राबु आहे उतां जे अवाम खे इहो सोचणु खपे पर इहा बाहि कंहिं बारी आहे चण खे कंहिं बारी आहे ॾिसूं छा थो थिए का ॾिसो एक्चुअली उन में हिते असांखे एतिरो नॉलेज कोन्हे जो मां बि हुन ते जी हा बिल्कुलु मुरर साहब कराची में पुलिस दहशतगर्दी जो वॾो मनसूबो नाकाम बणायो आहे ऐं 3 टन खां वधीक धमाकेदार मादो हथु कयो आहे ऐं हुन खां पोइ गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि शुकुर अलहमदिल्ला सुठी ॻाल्हि आहे ऐं इहो असांजो क्रेडिट आई जी साहिब ॾे थो वञे जेको बि आई जी आहे उन ॾे थो वञे छो त उन पंहिंजी अहिड़ी टीम ठाहे वरिती आहे असांजे सिंधी पुलिस ऑफिसर जावेद आलम ओडो त आई जी हाणे पर असांजे सिंधी पुलिस ऑफिसर अमजद शेख ऐं ॿिया आहिनि ऐं ॾाढा क़ाबिल ऐं हिते बि अमजद शेख एस पी ओ त तमामु घणो हुन कमु सुठो कयो ऐं लॉ एंड ऑर्डर क़ाबू करे रखियो सो इहो मिसाल आहे नौजवान पुलिस ऑफिसरनि लाइ अमजद अली शेख जहिड़ो माण्हू जे जहिड़े नमूने हिते हुन हैदराबाद में कयो आहे जिते वियो आहे हुनजो परफॉर्मेंस तमामु आउट क्लास सेल्फलेस माण्हू आहे उन खां पोइ ॿी ॻाल्हि आहे त बाहिमत माण्हू आहे जी हा मूं त हुनखे ॾिठो आहे त मत वारो माण्हू अलाह अञा हुनखे ताक़त ॾींदो त उन्हनि ऐं ॿी सिंधी पुलिस ऑफिसरनि खे त इहे मुड़सी कंदा रहंदा असां पंहिंजे सूबे जा पाण मालिक थियूं हिकिड़े ज़माने में हिकिड़ो एस पी कोन हूंदो सिंधी हाणे त अलहमदिल्ला काफ़ी आहिनि बिल्कुलु बिल्कुलु नाज़रीन प्रोग्राम में वक़्तु थियो आहे नंढे ब्रेक जो ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार मुरर साहब हुकूमत मार्का तालीम जो ऐलान कयो आहे चयो आहे त 2.5 करोड़ जेके ॿार आहिनि उहे स्कूल खां अञा ॿाहिरि आहिनि ऐं सभिनी ॿारनि खे अंदरि कंदासीं ख़्वानदगी शरह जेको 90% वधाए जहालत जो ख़ात्मो आणींदासीं अलाए कीअं आणींदा जहालत जो ख़ात्मो इन सां को बिजली जो बटण ऑन ऐं ऑफ करण वारो आहे छा तव्हांखे जेको अंग्रेज़ सिस्टम ॾिनो तइलीम जो एॾो ज़बरदस्तु हूंदो जो ॿाहिरि जा स्कूल जी क्वालिटी एजुकेशन हूंदी ऐं ॿाहिरि जे स्कूल आबाद हूंदा हुआ नंढा नंढा स्कूल बि आबाद हूंदा हुआ अंग्रेज़ जो निज़ाम तव्हां तबाह बर्बादु करे छॾियो ऐं तव्हां जो वर्चुअली जेको ख़ासि तौर ते 72 खां पोइ जेको हीउ नओं पाकिस्तान ठहियो ऐं भुटो साहिबु आयो त हुन वॾेरनि ऐं पीरनि खे पंहिंजनि ज़िलनि में ख़ुदि मुख़्तार करे छॾियो उहो पाण जाइल आहिनि तंहिं करे हुनजो इल्म नात को तालुक़ु न इल्म सां को हुनजो को सिंपती आहे हू पाण चवनि था त जाइल हुजंदी असांजे दरनि ते वेठा असांजा चावट चुमनि ठीकु ॻाल्हि आहे इहो मां सिंधी ॻाल्हि थो कयां पाकिस्तान में पंजाब जी सूरत हाल बहितर आहे पंजाब जी सूरत हाल बहितर आहे छो त पंजाब में तक़रीबन 56% 58% पॉपुलेशन जो आहे पॉपुलेशन चवंदा त 25 करोड़ थी वई आहे पर उन में वरी बि अञा 96 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि पंजाब में जी हा पर उन जी पॉपुलेशन जेका आहे सा 12 करोड़ त 50% थियो ऐं जेकॾहिं तव्हां 58 तक़रीबन 14 करोड़नि मां 1 करोड़ ॿार जेके आहिनि जी हा से आउट ऑफ स्कूल आहिनि 96 लख तक़रीबन ठीकु सिंध में 80 लख सिंध जी पॉपुलेशन आहे सीएम पाण हुनजो एतिराफ़ करे चुको आहे सीएम पाण 60 लख चयो जेका हुन ग़लति चयो एक्चुअली 80 लख आहिनि हीअ गूगल बि चए थो ऐं असांजे जेके ॿियूं डिपार्टमेंट्स चवनि था जी सिंध जो सूरत हाल ख़ैबर पख्तूनख्वा 50 लख ठीकु ख़ैबर पख्तूनख्वा ऐं सिंध कंहिंसां न भेटियूं ऐं पंजाब खे न भेटियूं ख़ैबर पख्तूनख्वा फार ऑफ प्लेसिस ते आहे पहाड़ आहिनि जबल आहिनि तंहिं करे उनखे असांजो मुक़ाबिलो पंजाब सां पंजाब प्लेन आहे असां प्लेन आहियूं जी हा ठीकु सो पंजाब जी पॉपुलेशन जो तूं ॾिसंदो त वधि में वधि 20% असांजो 40% 50% 40% या 30% त मुंहिंजो चवण जो मतिलबु रुॻो इहो आहे त अदा असां जेको आहे न
असां 20% मां ग़लति चईसि पंजाब जी जेकॾहिं पॉपुलेशन आहे 14 करोड़ त हुन मां 1 करोड़ आहे। जी हाँ बिल्कुल 7%। ठीकु आहे। ऐं सिंध जी पॉपुलेशन आहे 6 मां 80 लख 48 इहे बहरहाल एतिरो। हाणे अचो त असां ॿिन्ही में इहो फ़र्क़ु आहे। अञा ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां जेका इम्पॉर्टेंट आहे त जेके फैसिलिटीज़ स्कूलनि में आहिनि, फैसिलिटीज़ जे करे स्कूल वधंदो न अॻियां, उन मां ख़बर पवंदी न फैसिलिटीज़ छा आहिनि। जी हाँ। त पंजाब में 99% स्कूलनि में टॉयलेट्स आहिनि, 80 ऐं 100% स्कूलनि में बिजली आहे। जी हाँ। ऐं जेको आहे पीअण जो पाणी बि 100% स्कूलनि में आहे, साफ़ पीअण जो पाणी। सिंध में 57% स्कूलनि में टॉयलेट्स आहिनि, पाणी पीअण जो 58% ते आहे ऐं इलेक्ट्रिक 31% ते आहे। पंजाब जी तव्हांखे मां ॿुधायो तक़रीबन 100% टॉयलेट्स, 100% ड्रिंकिंग वाटर, 100% इलेक्ट्रिसिटी। सिंध में 57, 58, 31% इलेक्ट्रिसिटी आहे। फैसिलिटीज़ कोन्हनि जिन स्कूलनि में, उते छा ई तइलीम ॾींदा? बुनियादी सहूलियतूं त हुजनि, फर्नीचर, उस्ताद असांजो पढ़ाइण लाइ तयारु न आहे। उस्तादनि खे टाइम स्केल मिली वियो आहे, सो हुन में को ॻाल्हि ई कान्हे का। जंहिंखे ₹1,00,000 पघार हो 20,000 में पंहिंजो मुतबादिल ॾेई थो वञे ऐं सभु मटके वेठा आहिनि। सही बिल्कुलु। पर सभु सिंध में तरक़ियाती रस्तनि में बेक़ाइदगी जो इंकशाफ इहा नई ॻाल्हि कान्हे, आम ॻाल्हि आहे। सिंध में तरक़ियाती कमनि में बेक़ाइदगी को नई ॻाल्हि कान्हे का। जी हाँ सही। वरी साहिबु सिंध हुकूमत सूबे जे हर ज़िले में यूनिवर्सिटी ठाहिण जो ऐलान कयो आहे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी तक़रीर में चयो त रिन्यूएशन खां पोइ सिहत जो शोबो असां ठीकु कयो आहे, तइलीमी इदारनि में बहितरी जी गुंजाइश अञा मौजूदु छा आहे। थियो? तव्हां यूनिवर्सिटी ठाहींदो त छा थींदो? जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उहे कमु कीअं पियूं कनि? येस, 2-3 यूनिवर्सिटियूं कमु सही पियूं कनि। IBA सक्खर, अरोड़ यूनिवर्सिटी, नुसरत भुट्टो यूनिवर्सिटी, उहे त ठीकु पियूं कनि। जी हाँ। बाक़ी LMC बि चवंदा ठीकु पई करे, मेहराण बि ठीकु पई करे। सिंध छा हाल कयो आहे तव्हां? त ॿियूं जेके बि यूनिवर्सिटीज़ आहिनि तव्हांजूं छा आहिनि? कैंपसिस जेके कैंपसिस जेके तव्हां खोलियूं आहिनि उन्हनि जो छा कहिड़ो छा आहे? तव्हांखे ज़मीन कान थी मिले तव्हां कैंपस ठाहियो। तव्हां वञी त कंहिं न कंहिं उतां जी मौजूदु कंहिं वॾे पॉलिटेक्निक में या कंहिं वञी तव्हां यूनिवर्सिटी ठाहियो। सो ॻाल्हि आहे, ॾिसो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी ख़ुशकिस्मती या बदबख़्ती इहा आहे जो हुनखे तजुर्बो न आहे, गवर्नेंस जो तजुर्बो न आहे। ॾिसो न, आसिफ अली ज़रदारी वरी बि वाइस चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल हिन आबशाह जे लाइ कैंडिडेट थियो, बीठो, इलेक्शन में त बीठो, प्रोसेस मां त गुज़रियो। हीअ त इहो बि कोन थियो आहे हिन महिल ताईं। इहो महीने थियो आहे घरु वेठे, प्रोसेस मां ई कोन गुज़रिया। हुन टफ टाइम ॾिठो ई कोन्हे। बेनज़ीर साहिबु टफ टाइम ॾिठो, ज़िया सां मुक़ाबिलो कयईं। 86 में आई त छा सूरत हाल हुई। उन खां पोइ 88 में विड़ी हुन पंहिंजी पोज़ीशन वरिती। नवाज़ शरीफ़ सां विड़ी 88 में जो प्राइम मिनिस्टर थी विड़ी पोज़ीशन वरितई। ऑफकोर्स हुन में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो शहादत बिल्कुलु। सो ॻाल्हि आहे त उहो हुनखे तजुर्बो कोन्हे, तंहिंजे करे मूंसां मुलाक़ात थी वियसि। हाणे त हाणे वरी 14 तारीख़ वरी घुरायो अथनि 15 इस्लामाबाद में ईवान सदर में को ख़िताब थो करे। डायलॉग हूंदो कोन, रुगो मोनोलॉग हूंदो, पाण तक़रीर करे हलियो वेंदो। एम्बेसडर्स हूंदा, ॿिया हूंदा, टिया हूंदा, चैनल जे मालिकनि खे बि घुरायो अथनि। सो मां रुगो इहो थो चवणु चाहियां त काश बिलावल भुट्टो ज़रदारी खे ग्राउंड रियलिटीज़ जी ख़बर हुजे, जो जीअं भुट्टो साहिबु दर दर ते वञी ॾिसंदो, हर हिकिड़ी शइ ॾिसो, उन वांगुरु कंदो त ठीकु आहे, न त पोइ इहो आसमानी मख़लूक़ ई रहंदो। सही। वरी साहिबु सिंध में क़बीलाई जहिड़नि जो ख़ात्मो अची न सघियो आहे। शिकारपुर में ॼण ते फायरिंग थी, घोट क़तल थी वियो। अॼु IG साहिबु हिन पासे कचे जे ज़िलनि में लथल आहे, जिन में पाण प्रोग्राम में लाइव वञूं पिया, हिन वक़्तु घोटकी में मौजूदु आहे। अदा मुंहिंजा भाउ, जॾहिं तव्हां जा 80 लख ॿार स्टेटिस्टिक्स जी चए ॿार हूंदा, त इहे ॿार जेके अॼु ॿार आहिनि सुभाणे वॾा थींदा आहिनि, जवान थींदा आहिनि। जी चाहियल माण्हू खे छा आहे माण्हू मारण में? हुन कुकड़ मारे छॾियो फायर करे। ॻाल्हि आहे तव्हांजो मुआशिरो, तव्हांजो माण्हू पढ़ियल लिखियल कोन्हे, जाहिल आहे। ऐं जाहिल में ऐं जेको आहे न हुनखे नज़र हूंदी, उहा वीह न हूंदी, न हुनजो दिमाग़ु कमु कंदो, थोरी ॻाल्हि ते चिड़ी पवंदो, फायर करे माण्हू मारे वेही रहंदो। तंहिंजे करे इहे ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? इहो सबबु आहिनि जेको असां तइलीम में पहुती आहियूं, जेको असां तइलीम ॿाहिरी तइलीम खे तबाह करे छॾियो आहे। शहरनि जी तइलीम त ठीकु आहे, प्राइवेट स्कूल आहिनि, उहे डिलीवर कनि था। जी हा। ॿाहिरि तइलीम जिते 50% माण्हू रहनि था, 50% पॉपुलेशन आहे, उन्हनि जे लाइ का सहूलियत कान्हे। असां अलाउ कयो आहे, इजाज़त ॾिनी आहे त जानवर पैदा थियनि, माण्हू पैदा न थियनि, उहे जानवर हिक ॿिए खे क़तलु कनि। सही। मुरे साहिबु कुझु ॾींहं पहिरीं मुस्तफ़ा कमाल प्रेस कॉन्फ्रेंस कई पंहिंजे ई बानीअ जे ख़िलाफ़ु, जंहिंसां गॾु तस्वीरूं रखंदो हो, चुमियूं ॾींदे। उन खां पोइ चईं त इमरान फारूक खे क़तल अल्ताफ़ हुसैन करायो, राह खां पैसा वठी दहशतगर्दी हिन मुल्क में कराईंदो आहे, वेठो ॿाहिरि मुल्क आहे, अॼु बि उहो असांजा बच्चा क़तल पियो कराए। ख़ैर ॻाल्हि इहा आहे त ॾिसो,
पंहिंजे मुहसिन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु न खपे, पर हुनखे को इहो असाइनमेंट मिली हूंदी ऐं हुनखे रिम्यूनरेशन बि मिली हूंदी, सो उहो कमु कंदो। बाक़ी रही ॻाल्हि आहे त ॾिसो, अल्ताफ़ हुसैन इन्हनि सभिनी खे जी ज़ात खे फैमिलीज़ खे ठाहिण वारो आहे। हीउ माण्हू ठाहे तॾहिं, हीउ लोअर मिडिल क्लास बि कोन आहे, हाणे मिडिल क्लास अपर मिडिल क्लास में आहिनि, वॾा वॾा बंगला, वॾा वॾा घर, वॾो। तंहिं करे पंहिंजे मुहसिननि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु न खपे। तंहिं करे मां सम्झां थो ग़लति थो करे। सही। मुसाहिब वॾी महिरबानी, नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु ॼाणी ते पहुचे थो, मूंखे ॾींदा इजाज़त। अला भाई।